જીએ લતીફ, જીએ શાહ સચલ સામીची बोली। नव न्यापू प्रोग्राम सा मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िज़मत में हाज़ुर आहियां। या पसण पिरीअ जो या पिरीअ पचार, या पसण पिरीअ जो या पिरीअ पचार, इन्हीअ ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। नव न्यापो जे अॼु जे प्रोग्राम शाद रहो आबाद रहो में अहिड़ी शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं जंहिं पंहिंजे महिनत लगन सां न सिर्फ़ु पंहिंजा ख़्वाब बरसबाब कया पर सिंधी ॿोली कल्चर ऐं सिंधियत जी निष्काम शेवा में जीवन अर्पण करे छॾियो। सुहारी सिंध जे ॻढ़ी यासीन ॻोठ में 4 फरवरी साल 1945 ते कवि मास्टर रांजन जे घर जनम वठंदड़ मोहनदास रांजन वलीचा पंहिंजे पिता ॻाईंदड़ फनकार शाइर ऐं कंपोज़र मास्टर रांजन जे विरसे जी वारसी कंदे सिंधी ॿोली कल्चर ऐं सिंधियत जे वाधारे लाइ मास्टर रांजन सिंधू भवन जो पायो विधो। मोहनदास वलेचा जे जन्म जे ॾींहं जूं संदसि कुटुंब खे वाधायूं असीं पेश कयूं था। इन मुबारक ॾियारे ते सिंधू भवन जो बि पायो विधो वियो, जंहिं लाइ बि नव न्यापो तरफ़ां खेनि वाधायूं पेश कयूं। मास्टर रांजन सिंधू भवन जो उद्घाटन 4 फरवरी साल 1915 ते साईं बसण शाह दरबार जे साईं ओमीराम साहब जे मुबारक हथनि सां कयो वियो। इन मौक़े ते डॉक्टर रोचलदास जा पोटा साईं टेऊंराम दरबार जा स्वामी देव प्रकाश महाराज जी ऐं सिंधियत प्रेमी ऐं ॿियूं शख़्सियतूं वॾे तइदाद में मौजूदु हुयूं, जिन जे मौजूदगी में मास्टर रांझन जी शाइरी जो किताब ऐं कैसेट बि रिलीज़ कई वई। मास्टर रांझन सिंधू भवन जे ज़ेर साए सिंधी ॿोली कल्चर ऐं सिंधियत जी हलचल खे संदन फर्ज़ंद मोहनदास वलीचा संदसि कुटुंब ऐं उन जी धीअ संगीता सुखाणी अॻिते वधाए रहिया आहिनि। संगीता संदन जुस्तजू वारी ज़िंदगीअ ते पंहिंजा तासरात बि अव्हां सां वंडींदी। सिंधू भवन जिते हर महीने कल्चरल प्रोग्राम ॿारनि जूं चटाभेटियूं ऐं ॿियनि प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी आहे। हिंद ऐं सिंध खां ॿाहिरि जे फनकारनि पंहिंजे फ़न जो वक़्तु ब वक़्तु मास्टर रांझन सिंधू भवन में अची मुज़ाहिरो बि कयो आहे। मखमली आवाज़ जो ॻाईंदड़ फनकार महेश चंद्र, ग़ज़ल गू फनकार घनश्याम बासवाणी, सतराम रोहिड़ा, काजल चंदी रामाणी, जतन उदासी, वंदना निरंकारी ऐं ॿियनि केतिरनि फनकारनि पंहिंजे कलामनि ज़रिए सिंधी संगीत जी वर्खा करे उते मौज पे मचाई आहे। मोहनदास रांजन वलीचा खे पंहिंजे पिता मास्टर रांझन जी गायकी जी ॾात बि विरसे में मिली। रांझन जो कलाम मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर में पलव पायां थी मां जिंद पीर ते। मोहनदास रांजन वलीचा सां संदन धीअ संगीता बि गायकी में साथ ॾेई रही आहे। अचो त संगीत जो लुत्फ़ माणियूं। बेड़ी रखई विच सीर ते
श्री मोहनदास वलेचा यानी हार्डवर्क, डेडिकेशन, पंक्चुअलिटी ऐं इंटेलिजेंट। जी हाँ, तमामु घणे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मां उन्हनि जी सुपुत्री आहियां। श्री मोहनदास वलेचा पंहिंजे ज़िंदगीअ जे 7 ॾहाके में हली रहिया आहिनि। संदनि जो जीवन असां सभिनी सिंधियुनि लाइ हिकु मिसाल आहे। गॾियल कुटुंब में रहनि था, मास्टर रांझनि जा सुपात्र आहिनि। नंढे हूंदे खां मेहनती, ईमानदार ऐं ॾाढा सम्झू ऐं सरल इंसान आहिनि। मोहनदास वलेचा पंहिंजे ज़िंदगीअ में घणो ई स्ट्रगल कयो आहे। तमामु नंढी उमिरि खां हुननि बिज़नेस चालू कयो। हिकिड़ा तमामु सुहिणा मोल्ड मेकर हुया ऐं अॼु तमामु सुहिणा इंडस्ट्रियलिस्ट आहिनि। जी हा दोस्तो, परिवार सां गॾु हुननि पंहिंजे बिज़नेस खे बि बख़ूबी औज ते पहुचायो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर पंहिंजे ॿोलीअ लाइ बि हुननि घणो कुझु कयो आहे। संदनि जे इन्हनि कार्य लाइ घणा ई इनाम इकराम मिलिया आहिनि ऐं वेझराईअ में खेनि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड बि मिलियो आहे सिंधी उत्सर्कन मां। श्री मोहनदास वलेचा हिकु सुपात्र जो रूल बख़ूबी निभायो आहे। मास्टर रांझन जेके जग प्रसिद्ध कवि, गायक ऐं संगीतकार आहिनि, उन्हनि जे वरसे खे अॻिते वधायो आहे। उन्हनि जे वरसे खे घर घर ताईं पहुचायो आहे। संदनि जा मास्टर रांझन जा लिखियल गीत, उन्हनि जा किताब पब्लिश करे, उन्हनि जी ॻायल कैसेटुनि खे पब्लिश करे, न सिर्फ़ु एतिरो, पंहिंजे तमामु क़ीमती समय में हुननि इन वरसे खे अॻियां वधाइण लाइ हिकु इंडस्ट्रियलिस्ट थी पाण संगीत सिखियो ऐं पाण बि ॻाए करे पंहिंजूं 2 कैसेटूं रिलीज़ कयूं आहिनि। ऐं सभ खां सुहिणी ॻाल्हि, मास्टर रांझन सिंधु भवन जेको हुननि पंहिंजे पिता जे यादगिरीअ में ठाहिरायो आहे, जिते महीने जे हर 3 आर्तवार ते सुहिणा कलाकार अची पंहिंजी हाज़िरी भरे सभिनि खे मोहींदा आहिनि। मास्टर रांझन सिंधु भवन में सिंधियत सां जुड़ियल हर उहो कार्य थिए थो जंहिंजी कोई कल्पना करे। श्री मोहनदास वलेचा खे 4 फरवरी 75 साल पूरा थींदा। असां सभिनी सुहिणनि सिंधियुनि पारां श्री मोहनदास वलेचा खे संदनि जे जन्मदिन ऐं मास्टर रांझन सिंधु भवन जे एनिवर्सरीअ जूं बेशुमार वाधायूं। मास्टर रांझन सिंधु भवन बि 2015 में 4 फरवरी उद्घाटन थियो। असां सभिनी खे फ़ख़ुरु आहे अहिड़ी सुहिणी शख़्सियत ते जंहिं पंहिंजे महिनत, ईमानदारी, लगन ऐं सूझबूझ सां अहिड़ो सुहिणो एम्पायर खड़ो कयो आहे। वेझराईअ में संदनि खे ऑल इंडिया लेवल ते 96,000 ग्रोइंग इंडस्ट्रीज़ मां टॉप इंडस्ट्रीज़ 5 में नॉमिनेट कयो वियो आहे। त दोस्तों, सभिनी सुहिणनि सिंधियुनि पारां श्री मोहनदास वलेचा खे 75 जनम जूं बेशुमार वाधायूं ऐं मास्टर रांझन सिंधु भवन जी 6वीं वर्षगांठ ते सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे बेशुमार वाधायूं। शिल अहिड़ा सुहिणा सपूत, अहिड़ा सिंधी घर घर में थियनि जेके पंहिंजे परिवार सां गॾु, पंहिंजे बिज़नेस सां गॾु, सिंधियत सां गॾु भारत देश जो बि नालो ऊंचो कनि। जय झूलेलाल। मोहनदास रांझन वलेचा पंहिंजे पिता कवि मास्टर रांझन जो न सिर्फ़ु शाइरी जो किताब, कलामनि जी CD संगीत प्रेमियुनि लाइ ठाराए करे CD तौरु सूखड़ी तौरु पेश कई, पर मास्टर रांझन यादगार डॉक्यूमेंट्री बि तैयारु करे सिंधियत प्रेमियुनि खे सुहिणी सौगात ॾिनी आहे। अॼु जे दौर में जॾहिं गॾियल कुटुंब टुटी रहिया आहिनि, अहिड़े वक़्तु वलेचा परिवार गॾियल कुटुंब ऐं सिंध जूं ॿियनि रवायतुनि खे बि अॻिते उहे वधाए रहिया आहिनि। सिंधियत जे हलचल खे अॻिते वधाइण जे सिलसिले में मास्टर रांझन सिंधु भवन में नई टही जे ॿारनि जूं चटाभेटियूं, इन खां अलावा लोक विरसे, भॻत, लोक संगीत जे फ़न खे बि इन कल्चरल सेंटर में हिमथायो पियो वञे। मास्टर रांझन सिंधु भवन जे ज़ेर साए बहिराणनि ऐं ॿियनि चटाभेटियुनि खे बि उहे हिमथाए रहिया आहिनि। लाल साईं झूलेलाल जे वरुण देवता जी आराधना कंदे 101 बहिराणा ऐं छेॼ
जहिड़नि प्रोग्रामनि खे मंच मुयसरु कराए लोक फ़न खे ज़िंदा रखण जी कोशिश कई पई वञे। मास्टर रांझन सिंधु भवन में हिंद जे केतिरनि बर्ख़ शख़्सियतुनि सॾ में सॾु ॾींदे सिंधियत जे हलचल में अची शिरकत कई आहे। मोहनदास वलेचा जी सिंधियत जी सेवा खे ॾिसंदे खेनि केतिरनि मान सम्माननि सां नवाज़ियो वियो आहे। स्वधा एसोसिएशन तरफ़ां संदन सेवा जी क़दुरशिनासी कंदे ट्रॉफ़ी सां नवाज़ियो वियो ऐं सिंधु यूथ सर्किल तरफ़ां खेनि लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ऐं ॿियनि केतिरनि तंज़ीमुनि तरफ़ां खेनि केतिरा ई मान सम्माननि सां नवाज़ियो वियो आहे। नौ न्यापो तरफ़ां मोहनदास रांझन वलीचा के जन्म ॾींहं जूं ऐं मास्टर रांझन सिंधु भवन जे स्थापना जे मुबारक ॾियारे जूं लख लख वाधायूं हुजनि। नौ न्यापो शाद रहो आबाद रहो प्रोग्राम खे मोहनदास रांझन वलीचा जी आवाज़ में सिंधियुनि जी शाद ऐं आबाद रहण वारी दुआ वारे गीत सां अलविदा असीं करे रहिया आहियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाही सदाईं गॾु। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। जिते हुजो छलछाद रहो, शाद रहो आबाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। प्यार सां सभ खे पंहिंजो बणायो, प्यार सां सभ खे पंहिंजो बणायो। क़ौम पंहिंजीअ जो शान वधायो, क़ौम पंहिंजीअ जो शान वधायो। वरतियूं ऐं मेला, वरतियूं ऐं मेला मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। रांझन जो ही अर्ज़ वॻायो, रांझन जो ही अर्ज़ वॻायो। मता पंहिंजे ॿोलीअ खे भुलायो, मता पंहिंजे ॿोलीअ खे भुलायो। सिंधियत जी जोति, सिंधियत जी जोति जॻाईंदा रहो, जॻाईंदा रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। जिते हुजो छलछाद रहो, शाद रहो आबाद रहो। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो छलछाद रहो। जिते हुजो छलछाद रहो, जिते हुजो छलछाद